बॉर्डर में क़ौमी अवामी तहरीक पारां क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी जनरल सेक्रेटरी मज़हर राउजो ज़िले जनरल सेक्रेटरी रज़ा बलोच अकबर ख़ास करीम जी अॻवाणी में प्रेस क्लब बॉर्डर खां हैदर चौक बॉर्डर ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी अॻवाणी कंदड़ अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध खे अक़लियत में तब्दीली करण लाइ 20 लख गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहिनि खे शिनाख्ती कार्ड ठाहे ॾिना विया आहिनि त ॿिए तरफ़ अफ़गानिस्तान जूं हालतूं ख़राब थींदे ई हज़ारे अफ़गाननि के सिंध में रहण लाइ सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत सरगर्म आहे। हिननि चयो त इहे साज़िशूं सिंध ऐं सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण ऐं सिंध में हिकिड़ो नओं इसराइल ठाहिण जी साज़िश आहे। हिननि चयो त सिंध में वधीक पनाहगीरनि ते बंदिश विधी वञे ऐं लखे पनाहगीरनि सिंध में गैर क़ानूनी कब्ज़ा कया आहिनि। सिंध हुकूमत फ़ौरी जोगाव पा वठी पनाहगीरनि खे कैंपुनि में रहायो वियो त वरी बैरिया टाउन DHA जहिड़ियूं स्कीमूं ठाहे सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया वेंदा जेको सिंधी अवाम कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। हिननि वधीक चयो त सिंध जे 1600 मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करणु मतिलबु 16,000 ख़ानदाननि जो मुआशी क़त्लु आहे। क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंध जा माण्हू चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था कनि त बेरोज़गार थियल हज़ारे माण्हुनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ियुनि वारे फ़ैसिले खे मुस्तरिद कयो वञे। हिननि वधीक चयो त सिंध खे हिसे जो पाणी फ़राहम नथो कयो वञे। सिंध खे भरपट बयाबान बणाइण लाइ डेमनि खे तामीर कराइण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। ॿिए तरफ़ सिंध खे जेको पाणी मिले थो उन ते सिंध हुकूमत जा वज़ीर ऐं हुकूमती वॾेरा ऐं जागीरदार ज़बरदस्ती चोरी कनि था। नतीजे में सिंध जे आम आबादगारनि शहरनि खे पीअण जो पाणी बि नसीब नथो थिए। हिननि सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त सिंध मां माटेली मां वारो सुलूक बंदि करे सिंधियुनि खे ॿियनि सूबनि वांगुरु तालीमी रोज़गार ऐं बुनियादी सहूलतूं मेरिट जे बुनियाद ते बिना के तफ़रीक़ जे ॾिनियूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।